अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पवार शामिल करूँ था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन हालानी बरसां डेवड़ा शाखवट बहारो मुला में अंजुमन हुसैनी बहार मला पारा मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जो ॾियारो वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन हिंगोरो मौजूब शिया अगवान जवार अशरफ मरी, मोहम्मद यूसुफ मरी, रईस अली मर्दान मरी, नज़ाकत अली मरी ऐं ॿियनि जी अगवाणी में बहारो मुला मां रैली कढी वई, जंहिंमें सवें मोमिनन शरीक थिया। रैली ॻोठ गुलाम कादिर मरी पहुती, जिते केक कटियो वियो ऐं सूफ़ियाणी महफ़िल पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें सूफ़ी रागी सैयद वज़ीर अली शाह मौला जा क़सीदा चई मोमिनन खे झुमाए छॾियो। महफ़िल में सीनियर सहाफ़ी सिंध सहाफ़ी संगत, मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, सहाफ़ी अब्दुल रज़ाक लाशारी, सहाफ़ी मुज़म्मिल हिंगोरो, सहाफ़ी यासीन हिंगोरो, सहाफ़ी फरहान हिंगोरो, गुलाम असगर हुलियो ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।